अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्न इद्दतश शुहूरि इंदल्लाहि इस्ना अशरा शहरा क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़लुस सियामि बअद रमज़ान शहरुल्लाहिल मुहर्रम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी तक़रीर में मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत ते थोड़ो ॻाल्हाईंदासीं। मुहर्रम जी माना आहे मुहतरम, इज़्ज़त वारो, अज़मत ऐं शान वारो महीनो। अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फ़रमायो महीना 12 आहिनि, उन मंझां अज़मत वारा महीना 4 आहिनि। 3 गॾनि, ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज ऐं मुहर्रम, चौथों रजब। 4 महीना इहे जेके आहिनि तमामु पैगम्बरनि जी शरीयत जे अंदरि मुहतरम तसवुर कया वेंदा हुआ ऐं शरीयत मुहम्मदिया जे अंदरि बि एहतराम वारा महीना शुमार कया वेंदा हुआ। वजह उन जी इहा आहे जो इन में 2 कम वॾे एहतमाम सां कया वेंदा आहिनि 4 महीननि में। नंबर 1, जंग न विड़ी वेंदी हुई, क़िताल कोन कयो वेंदो हो। नंबर 2, इबादत शौक़ ऐं ज़ौक़ सां कई वेंदी हुई। इन 4 महीननि जे अंदरि जंग मना हुई ऐं इबादत जो शौक़ ऐं ज़ौक़ एहतमाम कयो वेंदो हो। इन 2 ॻाल्हियुनि जे करे इन 4 महीननि खे वॾी फ़ज़ीलत हासिल हुई। जॾहिं शरीयत मुहम्मदी आई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत फ़रमायो, कलाम मुक़द्दस नाज़िल थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा फ़रामीन जारी फ़रमाया त जॾहिं शरीयत मुहम्मदी तकमील ते पहुती त उन में इन में जेको क़िताल वारो अमल आहे त बाबा जंग न कबी, जिहाद न कबो, उहो बंदि थी वियो, हाणे करे सघिजे थो। बाक़ी इबादत जो हुकुम अञा ताईं आहे त इन 4 महीननि में जेको इबादत करे थो पियो, अल्लाह से उनखे वॾी फ़ज़ीलत ऐं वॾो मक़ाम अता फ़रमाए थो। उन 4 महीननि मां हिकिड़ो महीनो मुहर्रम बि आहे, जेको माण्हू इन मुहर्रम जे महीने में इबादत कंदो उनखे अल्लाह तबारक व तआला वॾी फ़ज़ीलत अता फ़रमाए थो। ज़माने जाहिलियत में छा थींदो हो जो मुशरिकीन मक्का पंहिंजे मक़सद जे ख़ातिर महीननि खे हेठि मथे करे छॾींदा। कॾहिं कॾहिं साल में 14 महीना बि करे छॾींदा, कॾहिं साल में 10 महीना बि करे छॾींदा, अॻिते पोइते पिया कंदा हुआ। महीना अव्वल आदम खां वठी ताईं हींअर ताईं इहे साॻिया ई हुआ, मुहर्रम, सफ़र, रबीउल अव्वल, पर उहो अॻिते वधाए छॾींदा। को कमु हूंदो हुन पंहिंजे मक़सद जो, कमकार हूंदो हुन या का गर्ज़ हूंदी आहिनि, पोइ उन गर्ज़ जे करे उहो महीना कॾहिं वधाए बि छॾींदा, कॾहिं घटाए बि छॾींदा। पोइ हजतुल विदा जे मौक़े ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो इरशाद फरमायो त मुशरिकीन ॾाढो हिन खे बिगाड़ण जी कोशिशि कई, पर अल्लाह तबारक व तआला हिन खे सही सालिम रखियो आहे। लिहाज़ा हाणे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी जेके महीना मुक़रर हुआ हाणे बि मुक़रर आहिनि, हाणे कॾहिं बि इहे अॻिते पोइते कोन थींदा, ख़राबु कोन थींदा। इस्लामी महीनो पहिरियों मुहर्रमुल हराम आहे ऐं अशहुर हुरम में मुहर्रम जो नालो बि अचे थो पियो। इज़्ज़त वारा महीना जेके 4 आहिनि उन में मुहर्रम जो भी नालो अचे तो पियो। हिकिड़े साहबी सवाल कयो,
ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान का अलावा मां कहिड़े महीने में रोज़ा रखां? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो रमज़ान के अलावा ॿियनि महीननि में तूं हिकिड़ो रोज़ो रख। उन चयो साईं मूंखे वधीक ताक़त आहे। साईं जन फरमायो ॿ रोज़ा रख। उन चयो साईं मूंखे वधीक ताक़त आहे, सॼे महीने में 2 रोज़ा। साईं जन फरमायो त तूं 3 रोज़ा रख। उन चयो साईं मूंखे अञा वधीक ताक़त आहे, मां वधीक रखी सघां थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सुम मिनल हरमि वत्रुक, सुम मिनल हरमि वत्रुक, सुम मिनल हरमि वत्रुक। साईं जन 3 दफ़ा अल्फाज़ फरमाया त इज़त वारनि महीननि जे अंदरि तूं रोज़ो रख वरी छॾ बि सही, वरी रोज़ो रख वरी छॾ बि सही, वरी रोज़ो रख वरी छॾ बि सही। ये 4 महीना जेके आहिनि उन्हनि में बार बार रोज़ो रख ऐं बार बार छॾ बि सही, यानी अध खां वधीक रोज़ा रख बि सही वरी कुझु छॾ बि सही। त इन में अल्लाह तबारक व तआला तोखे वॾो अजर अता फ़रमाईंदो। त इन 4 महीननि जे अंदरि जेकॾहिं केरु कसरत सां रोज़ा रखे थो त उन जी बि वॾी फज़ीलत आहे। मुहर्रम जे रोज़े जी केतिरी फज़ीलत आहे? मुहर्रम में केरु रोज़ो रखे? सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़लुस सियाम बअद रमज़ान शहरुल्लाहिल मुहर्रम। रमज़ान खां बाद में अफ़ज़ल तरीन जेकॾहिं रोज़ो आहे त पोइ मुहर्रम जो रोज़ो आहे। अल्लाह जे महीने मुहर्रम जो रोज़ो आहे। हिते 2 ॻाल्हियूं क़ाबिल तवज्जो। नंबर 1, मुहर्रम जो महीनो अल्लाह जो महीनो आहे, शहरुल्लाह। अल्लाह से नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿिया महीना अल्लाह जा न आहिनि, ॿिया बि त अल्लाह जा महीना आहिनि, पोइ ख़ाली मुहर्रम खे शहरुल्लाह छो चयो वियो? जवाबु हुनजो इहो आहे त अल्लाह तबारक व नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़त बख़्शींदे मुहर्रम खे शहरुल्लाह सां लक़ब फरमायो। मक़ाम ऐं मर्तबे खे बयानु कंदे शहरुल्लाह सां मुलक़ब फरमायो। इन मां ख़बर पए थी त मुहर्रम जो केॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। ॿी ॻाल्हि इहा त हिन रोज़े मां कहिड़ो रोज़ो मुराद आहे? यकीननि तव्हां असांजे ज़हन में इहो ईंदो 10 मुहर्रम जो रोज़ो, पर जवाबु इहो आहे त न, सॼे मुहर्रम में कंहिं बि ॾींहुं माण्हू रोज़ो रखी छॾे उनखे रमज़ान खां बाद में अफ़ज़ल तरीन रोज़ो शुमार कयो वेंदो, ख़ाली 10 जो न। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खां कंहिं सवाल कयो, अली रमज़ान खां बाद में बहितरीन रोज़ो मूंखे ॿुधा कहिड़ो आहे? हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं बि अहिड़ो सवाल कोन कयो, हिकिड़े माण्हू सवाल कयो। ऐं जॾहिं हुन सवाल कयो त मां मौजूदु हुउसि उते। माण्हू अची सवाल कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खां बाद में बहितरीन रोज़ो कहिड़ो आहे? हज़रत अली साईं फरमायो मां बीठो हुउसि, मूं जवाबु ॿुधो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया रमज़ान खां बाद बहितरीन रोज़ो मुहर्रम जो रोज़ो आहे। जेको मुहर्रम में रोज़ो रखे थो पियो उनखे अल्लाह तबारक व तआला वॾे एज़ाज़ सां बख़्शे थो पियो। ऐं वरी 10 मुहर्रम जे अंदरि वरी 10 तारीख़ अचे थी पई, इहा बि वॾी मक़ाम वारो ॾींहुं आहे, वॾी फज़ीलत वारो ॾींहुं आहे। वॾा वॾा मशहूरु वाक़िया बि इन ॾींहं ते मनसर शहूद ते आया। कुझु ॿुधायांव। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हुनजी क़ौम खे निजात मिली 10 मुहर्रम जे ॾींहं ते फ़िरौन खां, ऐं फ़िरौन पाणी में ग़र्क़ थी वियो ऐं हुनजी क़ौम पाणी में ग़र्क़ थी वई। 10 मुहर्रम जो ॾींहुं हुयो। यहूदी, ईसाई ऐं मके जा मुशरिक इन ॾींहं जी फज़ीलत जा क़ाइल हुआ ऐं इन ॾींहं ते उहे रोज़ो बि रखंदा हुआ, ख़ासि करे यहूदी ऐं मके जा मुशरिक। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इन ॾींहं ते रोज़े रखण जी फज़ीलत बयानु फ़रमाए, जेका आईंदा पाण ज़िक्र कंदासीं। ज़माने जाहिलियत में मुशरिकीन मक्का काबतुल्लाह जे ग़िलाफ़ खे तब्दील कंदा हुआ 10 मुहर्रम ते।
काबतुल्ला के ख़िलाफ़ बाद में कोन लॻो, इहो अॻु पुराणो आहे इलाही। हींअर ईमान वारा 9 ज़ुल्हज ते काबतुल्ला जे ख़िलाफ़ खे तब्दील कनि, 8 ज़ुल्हज ते तब्दील कनि था पिया, पर मुशरिकीन मक्का 10 मुहर्रम ते काबतुल्ला जे ख़िलाफ़ खे तब्दील कंदा हुआ हर साल। छो करे उहो सम्झंदा हुआ त वरी ताज़ीम वारो ॾींहुं आहे, इन ॾींहं ते अज़मत वारा कमु कया वञनि। उहो बहितरीनु कमु काबतुल्ला जे ख़िलाफ़ जी तब्दीली 10 मुहर्रम ते थींदी हुई ऐं हू कंदा हुआ। मुअर्रिख़ीन कुझु ॿिया बि वाक़ियात लिखिया आहिनि। नंबर 1, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तौबा क़बूल थी 10 मुहर्रम जे ॾींहुं। नंबर 2, नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका ॿेड़ी हुई, रूए ज़मीन ते पाणी पाणी हुयो, ॿेड़ी अची ख़ुश्की ते लथी त उहो 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैदाइश बि 10 मुहर्रम ते आहे ऐं आसमान ते उरूज बि 10 मुहर्रम ते आहे। यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम जी मच्छी जे पेट में 40 ॾींहं गुज़ारिया, उन खां बाद में उन खां निजात हासिल थी, उहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। ऐं यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम जे मथां अज़ाब अची पहुतो हुयो, उन्हनि माफ़ी घुरी, अलाह सां अज़ाब टारे छॾियो, उहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खूह मां निकितो हुयो, उहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेका बीमारी लॻी हुई, उन बीमारी खां निजात मिली, उहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम खे आसमाननि जी तरफ़ खयो वियो, उहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत थी, उहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे बादशाहत मिली, उहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। वॾा वॾा मशहूर वाक़ियात 10 मुहर्रम जे ॾींहं ते थी गुज़रिया आहिनि। इलाही कम अहिड़ा आहिनि जेके असांजे उम्मत जे अंदरि राइज आहिनि, हिन उम्मत जे अंदरि राइज आहिनि, पर उन जो शरीयत सां, इस्लाम सां को बि तालुक़ न आहे। कुझु ॻणायां थो। मुहर्रम जे महीने में माण्हू पेर उघाड़ा करे हलंदा आहिनि ऐं उनखे सआदत सम्झंदा आहिनि। इहा ग़लति ॻाल्हि आहे। या जेकॾहिं केरु पेर उघाड़ा करे हलंदो, असां हुनखे छा चवंदा आहियूं, लोफरा भेण सफ़ा। त इहा लोफराइब त आहे, इस्लाम न आहे, शरीयत न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम कॾहिं बि पेर उघाड़ा करे मुहर्रम में कोन हलिया, लिहाज़ा पेर उघाड़ा करे हलणु गुनाह जो कमु आहे। इस्लाम सां हिन जो को बि तालुक़ न आहे। नंबर 2, औरतूं बेपर्दा थी करे जुलूसनि में निकिरंदियूं आहिनि, वार खोले करे आहो ज़ारी कंदियूं आहिनि, इन जो बि इस्लाम सां को बि तालुक़ कोन्हे। बल्कि औरत खे त कमु हुकुम आहे त घर में वेहे, बेपर्दगी त न करे ॿाहिरि। पर औरतूं बेपर्दगी त पंहिंजी जॻह ते कंदियूं आहिनि, पंहिंजो पेर उघाड़ा बि कंदियूं आहिनि, वार खोले करे हलंदियूं आहिनि, ऐं हाय घोड़ा या हुसैन कंदियूं, रड़ियूं कंदियूं आहिनि। इहे सभु ग़लति कमु आहिनि। मुहर्रम में माण्हू कारा कपिड़ा पाईंदा आहिनि, इहो रिवाज़ आहे, सुन्नत न आहे, शरीयत न आहे, इस्लाम न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि मुहर्रम जे महीने में कारा कपिड़ा कोन पाता। सहाबा किराम कॾहिं बि मुहर्रम जे महीने में कारा कपिड़ा कोन पाता। लिहाज़ा इन खां इज्तिनाब करणु घुरिजे। मुहर्रम जे महीने में माण्हू मातम कंदा आहिनि, इहा बि हिकिड़ी रस्म आहे, इन जो बि इस्लाम सां को तालुक़ कोन्हे। हिकिड़ो मसइलो सम्झणु घुरिजे। हिकिड़ी ईंदी आहे इज़्तिरारी हालत, हिकिड़ी ईंदी आहे इख़्तियारी हालत, इन में फ़र्क़ु आहे। अल्लाह रहम करे कंहिंजे घर में फोतगी थी वञे त माण्हू रोईंदा, घर जा भाती रोईंदा। उनखे चओ कंट्रोल कयो त कंट्रोल ई कोन थींदो। हाणे हू पंहिंजे वस में न आहिनि, इन खे चइबो आहे इज़्तिरारी हालत। हाणे साल गुज़रियो, 2 साल गुज़रिया, 3 साल गुज़रिया, हाणे उन्हनि जी उहा कैफ़ियत ख़तमु थी वई। 3-4 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदी, 10 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदी, महीने में ख़तमु थी वेंदी। साल खां पोइ हाणे रोअणु शुरू कनि पंहिंजे इख़्तियार सां, वरी पंहिंजो मुंहुं मथो पिटिन। इहा इज़्तिरारी कैफ़ियत कोन्हे, इख़्तियारी कैफ़ियत आहे। इज़्तिरारी कैफ़ियत माफ़ आहे, इख़्तियारी कैफ़ियत माफ़ कोन्हे, इन ते गुनाह मिलंदो। हाणे जेको हिक ॿिए खे धकाया, हिक ॿिए खे न, पंहिंजो पाण खे जेके धकाया वेंदा आहिनि ऐं मातम कयो वेंदो आहे, इहा इख़्तियारी हालत आहे, इज़्तिरारी हालत न आहे।
पंहिंजे इख़्तियार में होश हवास में पंहिंजो पाण खे कुटियो वेंदो आहे त इहा इख़्तियारी हालत ते जेकॾहिं केरु धक हणे थो पियो त इहो गुनाह थींदो आहे। इज़तिरारी हालत में घर में लाश पियो आहे, माउ जो, पीउ जो, पुट जो, धीउ जो, ज़ाल जो, कंट्रोल में कोन्हे, केरु पंहिंजो मुंहुं पिटे थो पियो त इहा इज़तिरा इन ते बि कंट्रोल करणु घुरिजे, पर नथो थिए त इन ते गुनाह कोन्हे, छो करे इख़्तियार में कोन्हे, माण्हू आपे मां निकिरी वेंदो आहे। त हिकिड़ो हूंदो आहे इज़तिरारी हालत, हिकिड़ो इख़्तियारी हालत। घर में लाश पियो आहे इहा इज़तिरारी हालत आहे, वक़्तु गुज़रियो हाणे इख़्तियारी हालत आहे। इख़्तियारी हालत में केरु पंहिंजो पाण खे कुटे थो पियो त इहो गुनाह जो कमु आहे। अच्छा, वरी इन जा बि मुख़्तलिफ़ क़िस्मूं आहिनि। अब हिकिड़ा मातम कंदा छुरियुनि जो, हिकिड़ा मातम कंदा ब्लेड जो, हिकिड़ा मातम कंदा टांडनि जो, हिकिड़ा मातम मिड़ई फॉर्मेलिटी पूरो कंदा हथ हणंदा। साईं ज़ाकिर साहिब खां पुछो, जेको तक़रीर करे हुनखे चए थो त इमाम हुसैन जो मातम सुन्नत आहे, उहो पाण कहिड़ो मातम थो करे? करे छुरी हई हुन, करे तलवार हई हुन, कॾहिं छुरी खणी करे हितां खां पंहिंजो पाण खे चीरणु शुरू करे को धुन ताईं कॾहिं कई। वीचारे ॿिनि नौजवाननि खे बरंगेख़्ता करे भड़काए करे उनखे चवंदो जुराणो पाण खे। जेको मौलवी साहिबु आहे, जेको चवे थो बाबा करणु जाइज़ आहे, उहो छो कोन थो हणे? उनखे हणणु घुरिजे न। इहो ढोंग आहे, हिकिड़ो उम्मत खे चरियो करणु आहे, माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइणु आहे। शरीयत सां हिकिड़ो तालुक़ु, इस्लाम सां हिकिड़ो तालुक़ु, लिहाज़ा हिन अमल खां बचणु घुरिजे। इलाही माण्हुनि जो ज़हन इहो हूंदो आहे त इमाम हुसैन जी रूह मुहर्रम में असांजे घर में ईंदी आहे। इहो बि ग़लति आहे, जहालत आहे। इलाही माण्हुनि जो ख़्यालु इहो हूंदो आहे त मुहर्रम जे महीने में खीर न पीअणु घुरिजे। मुहर्रम जे महीने में खीर हराम आहे। बाबा किथां आयो खीर हराम? कंहिं चयो? नबी सलाह सम्झो, अलाह साईं फरमायो, क़ुरान में लिखियलु आहे, हदीस में लिखियलु आहे, किथे लिखियलु? लिखियलु किथे बि कोन्हे, बसि असां चऊं था हराम आहे। तव्हांजो चवणु शरीयत त कोन बणिजंदो, इस्लाम त कोन बणिजंदो। अच्छा, मुहर्रम जे महीने में खीर पीअणु हराम आहे ऐं भंग पीअणु हलाल आहे। साॻियो माण्हू भंग पींदो, चर्स ॾीस त चर्स बि पींदो, सूटे ते सूटो हणंदो। खीर हराम थी वियो, भंग हलाल थी वियो, इहो किथां जो उसूल आहे? इहा किथां जी शरीयत आहे? न खीर हराम आहे, न ई भंग हलाल आहे। खीर 12 महीना हलाल आहे, भंग 12 महीना मकरूह तेरहं आहे, ऐं चर्स हराम आहे। न पीअणु घुरिजे, हिन खां बचणु घुरिजे। अच्छा, खीर पाण बि न पींदा, ॿिए खे बि न पीआरींदा, पर भंग पाण बि पींदा, घोड़े खे पीआरींदा। और तूं पी, पोइ ॼण महिल वीचारो टुन थी वेंदो त पोइ अजीब अजीब अफ़ाल कंदो, पोइ चवंदा साईं नचे थो पियो, ॾिसो इमाम हुसैन जो नालो ॿुधी करे। अड़े नचे नथो, टुन थी वियो वीचारो। इलाही दोस्त मुहर्रम जे महीने में खटुनि खे ऊंधो करे छॾींदा आहिनि। इहो बि ग़लति आहे, इन जो बि इस्लाम सां शरीयत सां को तालुक़ु न आहे। ऐं इलाही दोस्त वरी ताज़ियो कढंदा आहिनि। ताज़ियो माना नकली क़बर हज़रत हुसैन रज़ियल्लाहु अन्हु। छा आहे भेण, कहिड़ी मश्करी आहे? हज़रत हुसैन जी क़बर ठाहे छॾी अथऊं, ऐं उहा बि नकली जाली। उनखे खणंदा, उनखे हथ हणंदा, चवंदा तबरुक हासिल कयूं था पिया, उन में धागा ॿधंदा, उन मां ई कागज़ ई करे हणी करे उनखे तावीज़ जे तौर ते रखंदा। अड़े हथ सां पाण नकली ठाही अथव, वरी पाण उनखे मुतबरी कीअं था चओ? भई ॼण 10 मुहर्रम गुज़री वेंदी, ॿिए ॾींहं ते हिन वाधूअ में लोड़े छॾींदसि, या हुन अॻिते हुन में लोड़ी छॾींदसि, या कारी मोरी वारे वाह में लोड़े छॾींदा। वाह वियो बसि, बरक़त वारी शइ त रखो न घर में, पाणी में छो था लोड़ियो? इहो सभु बेवकूफ़ ठाहिणु आहे, उम्मत खे, माण्हू खे चरियो ठाहिणु। अब इहो आयो किथां आहे? हज़रत हुसैन जी तव्हां क़बर जेका ठाहियो अथव, तसवुरु किथां आयो? इस्लाम में आहे छा? अल्लाह जो हुकुम हुजे, नबी साईं जो फ़रमान हुजे, साहबा इकराम कयो हुजे, इमाम अहले बैत अथार कयो हुजे, को तसवुरु कोन्हे। पंहिंजे तरफ़ हथ ठोकियूं ॻाल्हियूं बसि। कजे छा? कजे ई मुहर्रम में रोज़ा रखजनि, ख़ासि कर 10 मुहर्रम जो रोज़ो रखिजे।
इन जी वॾी फज़ीलत आहे इहा शरीयत मुख़्तार अचनि। इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाया मा रअयतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतहर्रा सियाम यौमिन फज़्ज़लहु अला गैरिही इल्ला हाज़ल यौम यानी यौम आशूरा। इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु फरमाया तो मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एॾी महिनत कंदे ऐं जुस्तजू कंदे ॿिए के रोज़े जी न ॾिठी सवाइ 10 मुहर्रम जे रोज़े जी। नंबर 1। नंबर 2 वहाद शहर यानी रमज़ान, ॿियो रमज़ान जे रोज़े जी। हिकु रमज़ान जे रोज़े जी महिनत ऐं जुस्तजू कंदे मूं ॾिठो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ॿियो 10 मुहर्रम जे रोज़े जी महिनत ऐं जुस्तजू कंदे मूं ॾिठो। हाणे जेके वीचारा मातम कनि था पिया, कारा कपिड़ा पाइनि था पिया, पहिरियों घाड़ कनि था पिया, खीर हराम कनि था पिया, भंग हलाल कनि था पिया, उहो रोज़े खां परे जेको शरीयत जो हुकुम हुयो, इस्लाम जो हुकुम हुयो, नबी साईं जो फरमान हुयो, उन खां परे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वॾो फ़िक्र हूंदो 10 मुहर्रम जो, 10 मुहर्रम अचे त मां रोज़ो रखां। ऐं रमज़ान जो फ़िक्र हूंदो, रमज़ान अचे त मां रोज़ो रखां। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त शुरू इस्लाम जे अंदरि 10 मुहर्रम जो रोज़ो फ़र्ज़ु हुयो। मुसलमान सभु 10 मुहर्रम जो रोज़ो रखंदा, जीअं रमज़ान जो रोज़ो फ़र्ज़ु आहे न, ओॾी महिल 10 मुहर्रम जो रोज़ो फ़र्ज़ु हुयो। पर जॾहिं रमज़ान उल मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ु थी विया त 10 मुहर्रम जो रोज़ो मनसूख़ थी वियो। पोइ साईं जन फरमायो जंहिंखे वणे रखे, जंहिंखे वणे छॾे ॾे, इख़्तियार आहे तव्हांखे। नफ़िल थियो न, नफ़िल में इख़्तियार आहे, रखे न रखे। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो जेको 10 मुहर्रम जो रोज़ो रखंदो अल्लाह तबारक व ताला उन जे 1 साल जा गुनाह माफ़ फरमाईंदो। इहा फज़ीलत आहे 10 मुहर्रम जे रोज़े जी। नफ़िली रोज़ो आहे पर 1 साल जा गुनाह माफ़ फरमाईंदो। पोइ इन ते मुहद्दिसीन किराम कलाम कयो त गुनाह कहिड़ा माफ़ थींदा, सग़ीरा गुनाह या कबीरा गुनाह? पोइ जवाबु इहा आहे त हिन जा सग़ीरा गुनाह माफ़ थींदा, कबीरा गुनाह माफ़ी जेसीं माण्हू न घुरंदो तेसीं कोन माफ़ थींदा। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी कान यौम आशूरा तसूमु कुरैशुन फिल जाहिलिया। 10 मुहर्रम जे रोज़े ते ज़माने जाहिलियत में कुरैश मक्का बि रोज़ो रखंदा, उन्हनि वटि बि रोज़े जो तसव्वुर हो। फलम्मा क़दिमल वकान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यसूमु, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि रोज़ो रखंदा 10 मुहर्रम जो। फलम्मा क़दिमल मदीनत सामहु व अमर बिसियामी, साईं जन मदीने में हिजरत करे आया तब बि रोज़ो रखंदा ऐं हुकुम ॾींदा बा रखो, नफ़िली रोज़ो आहे इहो रखो। फलम्मा फुरिद रमज़ान तरक यौम आशूरा, जॾहिं रमज़ान जो रोज़ो फ़र्ज़ु कयो वियो त पोइ आशूरा जो रोज़ो माफ़ कयो वियो। हाणे फ़र्ज़ियत ख़तमु। फमन शाअ सामहु वमन शाअ तरकहु, जेके वणेसि रखे, जेके वणेसि छॾे ॾे। रखंदो त साल जा गुनाह माफ़ थींदसि, न त पोइ ठहियो गुनाह कोन्हे। ये बुख़ारी शरीफ़ जी रिवायत। मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल हादा यौम आशूरा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो अॼोको ॾींहुं 10 मुहर्रम जो ॾींहुं आहे। वलम युक्तब अलैकुम सियामुहु, तव्हां ते रमज़ान जो इन 10 मुहर्रम जो रोज़ो फ़र्ज़ु न आहे, पर व अन साइमुन, साईं जन फरमायो मां रोज़ेदार आहियां, मां रोज़े सां आहियां। फमन अहब अन यसुम फलयसुम, जेके महबूब हुजे इहो ॾींहुं उनखे घुरिजे त इन ॾींहं ते रोज़ो रखे, 10 मुहर्रम जो रोज़ो। नबी साईं जन फरमायो फ़र्ज़ु कोन्हे पर मां रोज़े सां आहियां। ॿुधाइनि था त मूंखे इहो रोज़ो पसंदि आहे, तव्हांखे पसंदि करणु घुरिजे ऐं रोज़ो रखणु घुरिजे। यहूदी बि इन ॾींहं ते रोज़ो रखंदा 10 मुहर्रम जो। इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु फरमाए त अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़दिमल मदीनत फवजदल यहूद सियामन यौम आशूरा, साईं जन हिजरत करे मके खां मदीने में आया 10 मुहर्रम जो ॾींहं ते, ॾिठऊं त यहूदी रोज़ो रखंदा हुआ, आशूरा जो रोज़ो, 10 मुहर्रम जो रोज़ो। फ़क़ाल लहुम, साईं जन फरमायो मा हाज़ल यौमुल लज़ी तसूमूनहु, तव्हां हिन ॾींहं ते रोज़ो छो था रखो? फ़क़ालू, चवणु लॻा हाज़ा यौमुन अज़ीमुन, साईं वॾो अज़ीम ॾींहुं आहे। अंजल्लाहु फ़ीहि मूसा व क़ौमहु व ग़र्रक़ फ़िरऔन व क़ौमहु, अल्लाह साईं मूसा ऐं उनजी क़ौम खे निजात ॾिनी हुई इन ॾींहं ते, ऐं फ़िरऔन इन जी क़ौम खे ग़र्क़ कयो पाणी में इन ॾींहं ते।
फ़साम मूसा शुक्रन, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम शुक्र जे तौर ते रोज़ो रखंदा, इन करे यहूदीन जो असां बि शुक्र जे तौर ते रोज़ो रखूं था पिया 10 मुहर्रम ते। फ़नहनु नसूम, असां रोज़ो रखूं था। फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़नहनु अहक़्क़ु व औला बि मूसा मिनकुम, तव्हां खां वधीक त असां हक़दार आहियूं मूसा अलैहिस्सलाम जा, उन जे क़रीब आहियूं मूसा अलैहिस्सलाम जे। लिहाज़ा फ़सामहू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अमर बिस्यामी, साईं जन फरमाया सहाबा किराम खे तव्हां बि रोज़ो रखो, मां बि रोज़ो रखंदुसि। अॻे रखंदा हुआ सिर्फ़ु इन तहत त अल्लाह जो हुकुम आहे, हाणे त वरी ख़बर पइजी त हिकिड़े पैगम्बर इन ॾींहं ते रोज़ो रखंदा हुआ, लिहाज़ा उनजी पैरवी बि थी वेंदी गॾो गॾु। हाणे ॿी वजह बि ख़बर पइजी रोज़े रखण जी, इहा मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे। हाणे सवाल इहो पैदा थियो, पोइ ख़ाली 10 मुहर्रम जो रोज़ो रखूं, ॿियो को रोज़ो गॾु न रखूं? जवाबु, ख़ाली 10 मुहर्रम जो रोज़ो न रखिजे, ॿियो को गॾु रोज़ो मिलाइजे, या 9 जो या 10 जो 11 जो। इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु फरमाइंदा हीन साम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौम आशूरा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 10 मुहर्रम जो रोज़ो रखियो, व अमर बिसियामिही, ऐं सहाबा किराम खे हुकुम बि ॾिनो त रोज़ो रखो। क़ालू या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नहु यौमुन तुअज़्ज़िमुहुल यहूद वन नसारा, साईं अॼोके ॾींहुं त यहूदी ऐं ईसाई बि रखंदा रोज़ो, उन जी ताज़ीम कंदा पिया, पोइ असां बि उन्हनि में फ़र्क़ु छा थियो? सहाबा किराम अर्ज़ु कयो। फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़इज़ा कान अल आमुल मुक़बिल इंशाअल्लाह सुमना अल यौमुत तासिअ, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह, आइंदा जेकॾहिं साल ईंदो न त असां 9 तारीख़ जो बि गॾो गॾु रोज़ो रखंदासीं। पर फलम यअतिल आमुल मुक़बिल हत्ता तुवफ़िया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो अञा साल आयो ई कोन, अल्लाह जो रसूल हिन जहान मां रहलत करे हले पियो। मुहर्रम में इहो फरमायूं त सफ़र रबीउल अव्वल में हिन फ़ानी जहान मां रहलत करे पियो। इन मां ख़बर पई त 9 ऐं 10 जो रोज़ो रखणु मुस्तहब आहे, 2 रोज़ा रखजनि। साईं जेकॾहिं 9 केरु न रखी सघियो, पोइ जवाबु, पोइ हुनखे घुरिजे त 10 ऐं 11 रखे, इहो बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु फरमाइंदा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमू यौम आशूरा व ख़ालफू फ़ीहिल यहूद, आशूरा जो ॾींहुं रखो, यहूदीन जी मुखालिफ़त कयो। वसूमू क़ब्लहु यौमन औ बादहु यौमन, या उन खां हिकु ॾींहुं पहिरीं रखो या हिकु ॾींहुं बाद में रखो, यहूदीन जी मुखालिफ़त कयो, साॻिए ॾींहं ते न रखो। उन ॾींहुं त रखो ई सही, छो करे शरीयत जो हुकुम बि आहे, अल्लाह जो हुकुम बि आहे, मूसा अलैहिस्सलाम जी पैरवी बि आहे, पर हाणे गॾो गॾु इन खां पहिरीं बि रखो या बाद में बि रखो, ता त असांजी हुननि खां इम्तियाज़ थी वञे, जुदागी थी वञे यहूदीन खां। यहूदी बनी इसराइली अजीब ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, ख़बर हूंदी, यादि दहानी थो ॾियारे। PTI जी जेका MNA आहे आसमा हदीद, उन असेंबली जे फ्लोर ते बीह करे चयो हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इसराइली आहे, लिहाज़ा इसराइल खे तस्लीम करणु घुरिजे ऐं बैतुल मुक़द्दस यहूदीन जे हवाले करणु घुरिजे। तव्हांखे ख़बर हूंदी शुरू में जीअं 3-4 महीना थिया त हिकिड़ी औरत आसमा हदीद उथी बीठी हुन असेंबली में इहा तजवीज़ ॾिनी ऐं चई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इसराइल आहे। हुन ग़लति चयो, बनी इसराइल माना यहूदी या ईसाई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न यहूदी आहे न ईसाई आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनु इस्माइल मंझि आहिनि। लिहाज़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं चवण बनी इसराइल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नसब जे मथां इल्ज़ाम हणणु आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कूड़ मणहण थी वेंदो। हिकिड़ो माण्हू हुजे सैयद, असां हुनखे चऊं माछी अथव, इहो ई फ़र्क़ु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनु इस्माइल मां आहिनि ऐं उहो चए भई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इसराइल आहे, माना यहूदी आहिनि ऐं बैतुल मुक़द्दस यहूदीन खे ॾियणु घुरिजे इसराइल खे, ऐं इसराइल खे तस्लीम करणु घुरिजे। कहिड़ो ऐब आहे हिन में? इहा ग़लति हुन चयो, हुनखे ईअं न चवणु घुरिजे, हिन ते तौबा ऐं इस्तग़फ़ार हुनखे लाज़िम करणु घुरिजे। हिकिड़ो कमु इहो करिणो आहे, 10 मुहर्रम ते रोज़ो रखिणो आहे। ॿियो कमु इहो करिणो आहे, 10 मुहर्रम ते अहलो अयाल ते वुसात करणी आहे। छाजी वुसात करणी आहे? रिज़्क़ में वुसात कयो, कपिड़े लटे में वुसात कयो, खाधे पीते में वुसात कयो, या ॿी का इस्तेमाल जी शइ में वुसात कयो। 10 मुहर्रम ते वुसात जेको करे थो, इहा बि फ़ज़ीलत वारी ॻाल्हि आहे।
जाबिर रज़ियल्लाहु अन्हु फरमाए तो समिअतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु मन वस्सा अला नफ्सिही व अहलिही यौम आशूरा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो जेको वुसअत करे थो पंहिंजे पाण जे मथां पंहिंजे अहलो अयाल जे मथां आशूरा जे ॾींहुं 10 मुहर्रम जे ॾींहं ते वस्सअहुल्लाहु अलैहि साइर सनती, अल्लाह साईं सॼे साल में उनजे मथां वुसअत जा दरवाज़ा खोले छॾींदा। रिज़्क़ जा दरवाज़ा, रिज़्क़ में वुसअत कंदो रिज़्क़ जा दरवाज़ा खुलंदा। जेकॾहिं कपिड़े लटे में कंदो त उन जा दरवाज़ा खुलंदा। ॿी का ज़रूरत जी शयुनि में खोलींदो त उन जा दरवाज़ा खोलींदा। अल्लाह तबारक व तआला बरकत अता फरमाए। पर छा कयूं, 10 मुहर्रम ते असांजे हिते माहौल ई अहिड़ो थी आहे, सभु दुकान बंदि। अब छा वठूं, 10 मुहर्रम बंदि, छुटी आहे, कुझु बि कोन था वठी सघूं। इन करे पोइ माण्हू पहिरीं वठे ऐं पोइ वरी 10 मुहर्रम ते उनजो इज़हार करे ॾेई छॾे। जाबिर जेको हिन रिवायत जो रावी आहे उहो फरमाए थो जर्रब नाहू फ़वजद नाहू, मूं इहो तजुर्बो कयो ऐं मूं ईअं ई ॾिठो जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। मूं वुसअत कई, अल्लाह साईं मूंखे वुसअत सॼो साल वुसअत अता फरमाई। रिज़्क़ में कंदो त रिज़्क़ में थींदसि, ॿियनि शयुनि में कंदो त ॿियनि शयुनि में थींदसि। 10 मुहर्रम ते 2 कम मुस्तहब आहिनि, नफ़िल आहिनि। नंबर 1 रोज़ो रखणु ऐं नंबर 2 घर वारनि ते रिज़्क़ में या ॿिए कंहिं अमल कंहिं शइ में वुसअत कनि। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए। जेको मूं चयो अल्लाह साईं क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।